आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक्त आहिनि ख़ास ख़बरुनि ते। वफ़ाक़ी काबीना घर वज़ारत जे सिफ़ारिश ते अॻूणे सलाहकार शहज़ाद अकबर समेत 10 ॼणनि जा नाला ECL में विझण, 22 माण्हुनि जा नाला ECL मां कढण ऐं 3 माण्हुनि खे ॿेरो ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾेई छॾी। दवाउनि जे क़ीमतुनि में इज़ाफ़े जी समरी रद्द। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत वारे इजलास में ECC ऐं CCL जे कयल फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि ॾिनी वई। काबीना मौसमियाती तब्दीली ऐं असरनि खां बचाव लाइ निसाब में शामिल करण जी बि मंज़ूरी। मौसमियाती तब्दीली जे असरनि खां बचाव लाइ जोड़ियल पॉलिसियूं लागू करण खे बि यकीनी बणाइण ते ज़ोर भरियो वियो। मौसमियाती तब्दीली जे असरनि खां बचाव ऐं डिघे मुदे वारनि मंसूबनि ते सिफ़ारिशूं जोड़ण लाइ शीरी रहमान जी सरबराही में कमेटी जोड़ी वई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि जे असर खां पंहिंजे ईंदड़ नस्लुनि खे बचाइण जी ज़रूरत आहे। पेट्रोल जी क़ीमत वधाइण जो फ़ैसिलो मुनासिब आहे। वज़ीर आज़म शफ़क़त जो हथ रखंदे समरी मंज़ूर कई। अवाम एतमाद करे पेट्रोल ऐं डॉलर जा रेट घटि थींदा। मां इहो न चयो हो त पेट्रोल जी क़ीमत न वधंदी, पर चयो हो त पेट्रोलियम शयुनि ते टैक्स न लॻाई वेंदी। आसिफ अली ज़रदारी जी राय जो एहतराम आहे। मां वज़ाहत ॾियण जे लाइ बि तयारु आहियां। फ़ैसिला गॾियल हुकूमत जा आहिनि, जिते नाणे वारे वज़ीर तौरु अमल जो पाबंद आहियां। अॼु बि मां बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु हुयुसि ऐं ॿीहर बि ॻाल्हि ॿोल थींदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो IMF सां मुआहिदे जो हिकु ॿियो मरहलो मुकमल थी चुको आहे। उमेद आहे त हलंदड़ महीने IMF बोर्ड सां ॻाल्हियूं थींदियूं। 17 जुलाई खां पोइ डॉलर कंट्रोल मां निकिरी वियो हो। दरामद घटि कई त रुपए जो मुल्ह बहितर थियणु शुरू थियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 1 रुपयो बि टैक्स नाहे लॻाई। PTI वारा मुआशी तरक़ी न पर करंट अकाउंट खसारो ॾिसंदा हुआ। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते ॻणती जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त PP हुकूमत जो हिसो आहे ऐं गॾु आहे, पर अहिड़े क़िस्म जे फ़ैसिलनि ते मुशावरत ज़रूरु थियणु घुरिजे। असां सभु हिन हुकूमत में अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ आया आहियूं। उहा ई असांजी अवलीन तरजीह हुजणु घुरिजे। वज़ीर आज़म सां गॾु आहियूं ऐं जल्द साणुसि मुलाक़ात कंदुसि। मुआशी टीम जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल थींदी। बदीन ठटे ऐं सिजावल ज़िलनि में सामूंडी वीरुनि में गैर मामूली वाद। बदीन जी सामूंडी इलाइक़नि गुलाड़ची, अहमद राजो, सदाबहार, बगड़ा मेमण, शेख करहियो, भांडारे ऐं ॿियनि इलाइक़नि में वीरुनि तबाही मचाए छॾी। 0 पॉइंट समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में समुंड जो पाणी दाख़िल थी वियो। सवें घरनि में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। रहवासियुनि जो साह मुठ में अची वियो। सिजावल ज़िले जे शाह बंदर, जाती, चुवड़ जमाली समेत ॿियनि इलाइक़नि में बि सामूंडी वीरूं वधणु लॻियूं। 50 जे लॻभॻि ॻोठनि में पाणी दाख़िल। मुतासिर ॻोठनि जो ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो। खाधे पीते जे शयुनि समेत क़ीमती सामान खे नुक़सान। मुतासिरनि पारां वाहुर जी अपील। मोरे में भित जी अॾावत वारे मामले तां मार्जवल नौजवान गफ़ार सोलंगी जो खून जो जरगो। 50 लख रुपया ॾंड मुक़रर। सरहद वेझो जानपुर शरीफ़ में जहिड़े दौरान क़त्ल थियल नीगर राजा हुसैन मल्हण जे खून जो निबेरो। जरगे में लांघा धुर मथां 35 लख रुपया ॾंड मुक़रर। धुरियूं खीर खंड।